अपडेट कंदासीं बबरलो खां सिंधु दरिया ते 6 केनाल अॾण ख़िलाफ़ एसटीपी जो धरणो 9 कलाकनि बाद ख़त्म। बाईपास से हयल धरने में मरकजी क़यादत समेत कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। एसटीपी सरबराह डॉक्टर कादिर मक्सी जे ख़िताब बाद एहतजाज ख़त्म कयो वियो। सिंधु दरिया ते 6 नवां कैनाल कंहिं बि सूरत में क़बूल नाहिनि। डॉक्टर कादिर मक्सी जो इहो चवणु आहे वफ़ाक़ तरफ़ा कयल फ़ैसिलो वापसि वरितो वञे। एसटीपी सरबराह डॉक्टर कादिर मक्सी जो चवणु आहे। ख़बर अवां शेयर कंदासीं बबरलो खां सिंधु दरिया ते 6 केनाल अॾण ख़िलाफ़ एसटीपी जो धरणो 9 कलाकनि बाद ख़त्म। अवां खे अपडेट कंदासीं बाईपास ते हयल धरणे में मरकज़ी क़यादत समेत कारकुननि वॾे अंग में शिरकत कई आहे। एसटीपी सरबराह डॉक्टर कादिर मक्सी जे ख़िताब बाद एहतजाज ख़त्म कयो वियो। सिंधु दरिया ते 6 नवां कैनाल कंहिं बि सूरत में क़बूल नाहिनि। डॉक्टर कादिर मक्सी जो चवणु आहे त वफ़ाक़ तरफ़ा कयल फ़ैसिलो वापसि वरितो वञे। अवां सां ख़बर शेयर कयूं पिया बिबरलोए मां सिंधु दरिया ते 6 कैनाल अॾण ख़िलाफ़ एसटीपी जो धरणो 9 कलाकनि बाद ख़त्म।